ख़बर खां मां आगाह कंदा हलूं त सदर आसिफ अली ज़रदारी सां आज़ाद जम्मू ऐं कश्मीर असैम्बली मेंबरनि जे वफ़द जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात में आज़ाद जम्मू ऐं कश्मीर जे मौजूदा सूरताल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। वफ़द तरफ़ां सदर खे आज़ाद जम्मू ऐं कश्मीर जे मसइलनि ऐं तरक़ियाती ज़रूरतुनि खां आगाह कयो। मुलाक़ात में आज़ाद जम्मू ऐं कश्मीर जे मसइलनि ऐं ख़िते में सहूलियतुनि जी फराहमी ते बि ॻाल्हियूं थियूं। इहा अहम ख़बर आहे जेका मां सां शेयर करे रहिया आहियूं त सदर आसिफ अली ज़रदारी सां आज़ाद जम्मू ऐं कश्मीर असैम्बली मेंबरनि जे वफ़द जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात में आज़ाद जम्मू ऐं कश्मीर जी मौजूदा सूरताल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। वफ़द में तरफ़ां सदर खे आज़ाद जम्मू ऐं कश्मीर जे मसइलनि ऐं तरक़ियाती ज़रूरतुनि खां आगाह कयो। मुलाक़ात में आज़ाद जम्मू ऐं कश्मीर जे मसइलनि ऐं ख़िते में सहूलियतुनि जी फराहमी ते बि ॻाल्हियूं थियूं। अव्हांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं त सदर आसिफ अली ज़रदारी सां आज़ाद जम्मू ऐं कश्मीर असैम्बली मेंबरनि जे वफ़द जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात में आज़ाद जम्मू ऐं कश्मीर जे मौजूदा सूरताल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। वफ़द तरफ़ां सदर खे आज़ाद जम्मू ऐं कश्मीर जे मसइलनि ऐं तरक़ियाती ज़रूरतुनि खां आगाह कयो। मुलाक़ात में आज़ाद जम्मू ऐं कश्मीर जे मसइलनि ऐं ख़िते में सहूलियतुनि जी फराहमी ते बि ॻाल्हियूं थियूं। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे इस्लामाबाद खां सिंध टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ शाकिर सोलंकी। जी शाकिर, सदर आसिफ अली ज़रदारी सां आज़ाद जम्मू ऐं कश्मीर असैम्बली मेंबरनि जे वफ़द जी मुलाक़ात थी आहे। इन मुलाक़ात बाबति आगाह कजो। हाँ जी, बिल्कुल। सदर ममलिकत आसिफ अली ज़रदारी सां आज़ाद जम्मू कश्मीर जे कानून साज़ असैम्बली जे मेंबरनि जे वफ़द जेका आहे मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में आज़ाद जम्मू कश्मीर जी मौजूदा जेका सूरत हाल आहे उन ते तबादले ख़्याल कयो वियो आहे ऐं वफ़द सदर ममलिकत खे आज़ाद जम्मू कश्मीर जे मसइलनि ऐं तरक़ीअ जे जेके ज़रूरतूं आहिनि तरक़ियाती हवाले सां उन जे हवाले सां आगाह कयो ऐं मुलाक़ात में आज़ाद जम्मू कश्मीर जे मसइलनि ऐं ख़िते में जेके सहूलियात की फ़राहमी जेका आहे उन जे हवाले सां बि गुफ़्तगू कई वई। सदर ममलिकत जो जेको आहे आज़ाद कश्मीर ऐं तरक़ी सदर चयो त ख़ुशहाली ऐं ख़िते जे अवाम जे फलाह ऐं बहबूद जे लाइ सदर ममलिकत जेको आहे उहो ख़ुसूसी तवजो ॾियण ते ज़ोर ॾिनो आहे। जी ठीकु आहे शाकिर, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।